दादू शहर जे अंदरि अणएलानी लोड शेडिंग। वाधू बिल बार बार ट्रिपिंग जे करे पीपी शहीद भुट्टो पार्टी जे अॻवाननि ऐं शहरनि पारां पीर बख़्श कॉलोनी खां हथनि में प्लेकार्ड खणी शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदे प्रेस क्लब पहुता, जिते धरणो हंयो वियो। अॻवाननि IP खोसो, शफ़ी मोहम्मद शाहानी, दिलदार सोलंकी ॿियनि चयो त रमज़ान ईंदे मुसलसल लोड शेडिंग में इज़ाफ़ो कयो वियो आहे। हर हंधि सेप्को वारनि जो फिटिंग्स लॻल आहिनि, जंहिं करे शहर खे मुकमल ऊंदहि में धिकियो पियो वञे। अॻवाननि वधीक चयो त ट्रांसफार्मर बि प्राइवेट माण्हुनि हवाले करे इदारनि खे करोड़नि जो नुक़सान ॾिनो पियो वञे। वाधू बिल आवाम जी चेल्ह चिॿी करे छॾी आहे। मज़दूर तबिको पंहिंजे बचनि जो पेट पाले या बिजली जा बिल भरे। अॻवाननि सेप्को इंतिज़ाम ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चिता ॾिनो त अगरि सेप्को लोड शेडिंग ख़तमु न कई त ईंदड़ जुमे जे ॾींहुं दादू इंजीनियर जी ऑफिस अॻियां एहतिजाज कंदासूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।